हिंगोर जा मां ख़बर ॾींदा हलो त पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी ऐं MPA बैरिस्टर शिराज शौकत राजपर, PP सेनेटर पीर सैयद काज़िम अली शाह लकियारी, ज़िले चेयरमैन खेर नादिर खान राजपर सां गॾिजी सॼियूं SM बचाव बंद जो दौरो कयो आहे ऐं सिंध हुकूमत पारां बोर मुतासिरीन जे लाइ क़ाइम कयल मुख़्तलिफ़ कैंप में इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो ऐं इंतज़ामी अमलदारनि खे बोर्ड मुतासिरीन जी हर मुमकिन मदद करण जी हिदायत पिण कई। दौरे दौरान PP MPA बैरिस्टर शिराज शौकत राजपर ऐं सेनेटर पीर सैयद काज़िम अली शाह लकियारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंधु दरिया में पाणी वधण करे दरिया जे बचाव बंदनि ते पाणी जो दबाव वधण शुरू कयो आहे, पर समूरा बंद मज़बूत आहिनि। बोर्ड मुतासिरीन जी हर मुमकिन मदद कई पई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।